अस्सलाम वालेकुम। ताज़ एस टी वी न्यूज़ ताज़ दिन बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। रिपोर्ट शामिल करी था राजकुमार ओड जी जंहिं असांखे मोकिली आहे सकरन खां। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह बहरिया टाउन जे कूड़े केस मां बाहज़त बरी थियण बैदि अॼु सकरन पहुतो। उन खां अॻु ACOP पारां सैयद ज़ैन शाह खे आमरी पुल तां वॾी जुलूस जी शिकिल में सकरन आंदो वियो। उन मौक़े ते खेसि अजरकुन हारून जा तोहफ़ा पिणु पेश कया विया, जॾहिं त अवाम पारां मदद गुलनि जी वर्खा कई वई। सभई मेड़नि खे ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त सिंध ऐं क़ौम जे ख़ातिर क़ैद कढण जो क़दुरु हिकु साईं जे सैयद ऐं हिकु मुंहुं ॼातो आहे, जंहिं मां ख़बर पई आहे त हलाली हरामी कहिड़ा आहिनि। जेके सियासत जे आड़ में क़ौम धरतीअ जा वेरी आहिनि, हुन चयो त PPP नासूर आहे, जिन खे वोट ॾियण वारा बि बराबरि जा गुनाहगार आहिनि, उन में भले क़ौम परस्त छो न हुजनि। हुन वधीक चयो त असांजी जदोजहद जारी रहंदी, जेका सिंध जे आजबे हक़ ऐं हुक्मरानीअ ताईं जारी रहंदी। कहिड़ियूं बि रुकावटूं हुजनि या आज़माइशूं हुजनि, पर असां पंहिंजे मक़सद सां कॾहिं बि न हटंदासीं।